अफ़वाह दरगुज़र जी असांखे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी सीरत में मिले थी, उन जो कोई नंढड़ो मिसाल अगर तव्हां वटि हुजे त ॿुधायो। बिस्मिल्लाह। फतेह मक्का एक्चुअल या इख़लाक़ी फतह हुई जी। मर ज़ुहरान जे मकाम ते रिसालत मां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सहाबा खे चयो त हाणे टोलियूं ठाहे अवां इते बाह ॿारियो। जे मुशरिकीन मक्का खे ख़बर पई त तव्हां तइदाद में घणा आहियो, 10,000 अॻे हुया। ठीकु। जीअं इहे तलवारूं न आम्हूं साम्हूं आणींदा त ज़ेर थी वेंदा। हुज़ूर खे वरी लिहाज़ हो त इहो इख़लाक़ी सतह ते फ़तह थी वञे। पोइ जॾहिं फ़तह थियो पोइ पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़तह मक्का वारे ॾींहुं उम्मे हानी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उनखे भेण सॼो हज़रत अली जी सॻी भेण हुई, उन जे घर आया, पाण गुस्ल कयूं ऐं कुझु रकातूं नफ़िल पढ़ियूं। पोइ एतिरे में हुन जा ॿ ॾेर हुया, उहे लिकी वेठा हज़रत उम्मे हानी जे घर में। त हाणे अफ़रा तफ़री थी वई आहे, किथे असांखे बि को मारे न विझे। हेॾे हज़रत अली जेको सो तलवार नंगी खणी ऐं उनजे पोयां पियल हो त इन्हनि खे सर कलम कयां। पोइ उम्मे हानी हुज़ूर खे अर्ज़ु कयो त या रसूल अल्लाह, मुंहिंजा ॿ ॾेर आहिनि, मूं हुनखे पनाह ॾिनी आहे, अली इन जे दर पे आहे त उनजो सर कलम करे। त पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, इहे माण्हू जेके भेनरुनि खे इज़त न ॾिना उहे ॿुधनि। पाण फरमायो जंहिंखे उम्मे हानी पनाह ॾिनी आहे, मां मोहम्मद उनखे पनाह थो ॾियां। हाणे अवां ॿुधायो त असां चवंदव असां पंहिंजे भेनरुनि खे मोह कोन था आणूं, असां पंहिंजी भेनरुनि जी मिल्कियत खाई वञूं था। हुननि जी ॻाल्हि यानी जेकॾहिं को मशवरो भेण ॾे त असां हुनखे सम्झूं था त शायदि को निचले तबिके जे कंहिं ज़ात जे माण्हू ॾिनो आहे। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो कलमा गू हुजे, हुज़ूर मां सिखो। ईअं ई मां अव्हां जे तवसुल सां हिकिड़ी नंढी ॻाल्हि कयां त पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़तह मक्का खां पोइ जॾहिं ताइफ़ विया हुआ त ताइफ़ में जॾहिं उन्हनि सां मुहागो अटकियो त उन्हनि खे जकड़े विधऊं त उन में हज़रत शीमा रज़ी अल्लाह ताला अन्हा जेका हुज़ूर जी रज़ाई भेण हुई, जॾहिं उनखे गिरफ़्तार कयो न त हुन चयो तव्हां मूंखे था गिरफ़्तार कयो।